अच्छा हाणे पाण पढ़ंदासीं त नंढे यूनिट मां वॾे यूनिट में कीअं कन्वर्ट कजे। मिसाल हीअं हुयो न 500 किलोमीटर खे सेंटीमीटर में चेंज कयो त असां छा कयूं पिया, ज़रब कयूं पिया। कंहिंसां ज़रब कयूं पिया जेतिरा उन में हुया। मिसाल मीटर कयूंसीं, चलो किलोमीटर में मीटर 1000 हुया त असां 1000 सां ज़रब कयूं पिया। ठीकु आहे। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे रिवर्स वञिणो आहे, वापसि वञिणो आहे त तव्हांखे ख़बर आहे प्रोसेस बि रिवर्स थींदो। हाणे ज़रब जी जॻह ते छा थींदो, वंड थींदी। यानी जॾहिं बि नंढे अंग खां नंढे यूनिट खां वॾे यूनिट में तव्हां जंप हणंदा हो या रिवर्स कंदा हो त पोइ तव्हांखे वंड करणी पवंदी आहे। ठीकु आहे। हाणे मिसाल वठूं था पिया, तव्हांजो आहे 52,000 बल्कि 5,20,000 मीटर खे चेंज कयो छा में, किलोमीटर में। ठीकु आहे। हाणे छो जो करे वापसि फेराइणो था या नंढे यूनिट खां वॾे यूनिट में, त हाणे असांजी छा थींदी, वंड थींदी। ऐं केतिरे सां थींदी, किलोमीटर में जेतिरा मीटर पवंदा आहिनि घणा थींदा आहिनि, 1000। सो असां हिते हीअं कंदासीं 5,20,000 ठीकु आहे डिवाइडेड बाय 1000। 3 ॿुड़ियूं 3 ॿुड़ियुनि सां कटिजी वेंदियूं। ठीकु आहे। बाक़ी असांजो छा बचंदो, 520 हाणे किलोमीटर लिखंदासीं। ठीकु आहे। इनखे जेकॾहिं वापसि वरी हुन में बदिलाइणो हुजे त 520 ज़रबिया 1000 कंदासीं त असांजो छा थी वेंदो, 520 पोयों 3 ॿुड़ियूं अची वेंदसि, यानी कि 5,20,000 हाणे छा थी वेंदो, मीटर। ठीकु आहे। सो हाणे यादि रखी छॾियो, नंढे यूनिट मां वॾे यूनिट में बदिलाईंदो त छा करणी पवंदी, वंड करणी पवंदी। ठीकु आहे, रिवर्स प्रोसेस। हाणे मिसाल वठूं था पिया, जीअं असां पोइ हिते बदिलायासीं 4,320, चलो 720 जेके आहिनि सो मिंट इन्हनि खे बदिलायूं था पिया। हाणे असांखे मिसाल चयलु हूंदो 720 मिंटनि खे कलाकनि में बदिलायो, आवर्स में। ठीकु आहे। हाणे असां जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि नंढे यूनिट मां वॾे यूनिट में बदिलायूं था त वंड करणी पवंदी। ऐं केतिरनि सां वंड थींदी, हिकिड़े कलाक में मिंट पवंदा आहिनि 60, त 60 सां वंड थींदी। सो 720 वंडिया 60, 0 0 सां कटिजी वेंदो। 6 जो कोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 12 दफ़ा वेंदो, 6 12 72 या 7 ते हिकु दफ़ो, हिकु छिक ऐं छिक हिकु हेॾे अची वेंदो, 12 12 ते 2 दफ़ा। सो इहे असांजो छा थी वेंदो, हाणे 720 मिंटनि जे बजाए असां लिखंदासीं 12 आवर्स लिखंदासीं।